अस्सलाम वालेकुम फैसल छा हाल आहे वालेकुम खैरियत सां आहियो? अस्सलाम अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक तबियत ठीक आहे अल्लाह जो शुक्र आहे इंशाल्लाह ब्रेक खां पोइ डायरेक्टली मां चाहियां थी त पहिरीं मां वञणु चाहियां ब्रेक खां पहिरीं वञणु चाहियां फैसल वटि फैसल खां पुछणु चाहियां थी जल्दी सां अॼु MCR में माण्हू सोचे था त ब्रेक छो न बि अचे छा ठही रहियो आहे फैसल हिकिड़ो त असां ठाहींदासीं बैक पॉलर आहे असां वटि ठीकु आहे बैक पॉलर जी असां ठाहींदासीं वाइट सॉस पास्ता ठीकु आहे उहो असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में छा थी रहियो आहे शेफ जी पास्ता सॉस ठाहियूं पिया ठीकु आहे वाइट सॉस पास्ता हिते असां खणंदासीं बटर या बनास्पति घी ठीकु आहे त मां हिते यूज़ कयां पियो तलो बनास्पति घी 1 टेबल स्पून ऐं हिन में असां विझंदासीं हिकु खाइण जो चमचो मैदो मैदे खे छाणे छॾिजो ऐं मैदे खे हल्को सो रोस्ट कंदासीं हिन जे अंदरि लाइट सो रोस्ट कंदासीं ही वाइट सॉस पास्ता वाइट सॉस कोई बि ठाहिणो हुजे ईअं ई ठहींदो आहे अच्छा जी स्टार्ट हा स्टार्ट इहे जीअं पाकिस्तानी खाधनि में जेको बसर पूरा ब्राउन हा हिन में असां हिन खे असां बसि लाइट सो ईअं कंदासीं हिन जे बाद हिन में खीर ऐड कंदासीं बसि कच्चोपन ख़तमु थी वियो हिन जो हा बटर सां या घी सां थोरो थोरो हिन में असां खीर विझंदासीं सही हे ठहंदो आहे वाइट सॉस पास्ता हीअं ठीकु आहे खीर केतिरो सा विझी रहिया तक़रीबन 2 कप 2 कप खीर आहे हाफ जेको सा विझी पैक रहिया पास्ता है बैक पॉलर जो सही ऐं बेक पाउडर जी डिफरेंट रेंज आहे कुकिंग रेंज आहे जेका तव्हांखे मिली रही आहे जी बिल्कुलु द ट्रू पास्ता एक्सपर्ट आहे ऐं हिननि जो आहे 25 सालनि खां हिननि 25 साल पंहिंजा कंप्लीट कया आहिनि काफ़ी सारी वसी रेंज आहे टोमेटो केचप आहे ग्रीन चिली पेस्ट आहे हिन जो ऐं हुनजे अलावा चाट मसालो आहे डिफरेंट क़िस्म जा पास्ता आहिनि स्पैगेटीज़ आहिनि खाउसो आहे ऐं ही सॉसिस जेका असां यूज़ कंदा आहियूं चिली सॉस सोया सॉस विनेगर आहे जेको इहे सभु आहिनि डिफरेंट क़िस्म जी सयूं आहिनि मिठियूं जेके रेसिपीज़ ठाहींदियूं आहिनि त हिते हिनखे थोरो सो पचाइण ॾींदासीं ही घाटो थींदो उनजे बाद असां हिन में छा विझण वारा आहियूं कारे मिर्चनि जो पाउडर हाफ टी स्पून अधु चांहि जो चमचो वाइट पेपर यानी अछा मिर्च मिलंदा आहिनि उहो बि अधु चांहि जो चमचो कुटियल ॻाढ़ा मिर्च अधु चांहि जो चमचो सॉल्ट बि अधु चांहि जो चमचो चिकन पाउडर 1 चांहि जो चमचो ऐं खंडु विझंदो 1 चांहि जो चमचो ठीकु आहे अच्छा हिन में हिकु शइ आहे जेका कॉमनली असांजे घरनि में न हूंदी आहे विच इज़ वाइट पेपर न हुजे त पोइ न हुजे त बसि ब्लैक पेपर थोड़ी सी हाँ लेकिन एडी महंगी नथी मिले हर जगह मिली थी वञे पाउडर फॉर्म नथो मिले तव्हां साबित भी मिली ग्राइंड करे सघो था सही बस हिनखे हिन जे बाद असां हिन में विझंदासीं ऑयस्टर सॉस ठीकु आहे OYSTER ठीकु आहे ही ऑयस्टर सॉस न ऑयस्टर सॉस हमेशह इटालियन रेसिपीज़ में वेंदो आहे इहो विझण खां पोइ असां विझंदासीं हिते सोया सॉस 1 टीस्पून 1 चांहि जो चमचो 1 टीस्पून सोया सॉस ऐं 1 टीस्पून खां थोरो घटि चिली सॉस ठीकु आहे विनेगर वेंदो हिन में बस हा न विनेगर खां छा थींदो आहे खीर फाटी पवंदो यस बिल्कुल हाणे ही पचंदे पचंदे घाटो थियण शुरू थी वेंदो ठीकु आहे वधीक थिकनेस अचण शुरू थी वई आहे लेयर ठहे बि न साइड ते कैप्सिकम यानी शिमला मिर्च हस्बे ज़रूरत हाफ पैकेट जे हिसाब सां ऐं ही पत्ता गोभी जेको कैबेज हूंदी आहे न पत्ता गोभी इहो असां विझंदासीं हाफ कप जेतिरी मिक्स कंदासीं ऐं जेको हिननि जो पास्ता आहे हिनखे बसि पाणी बॉयल थींदो 8 मिनट हिनखे तव्हांखे बॉयल करिणो आहे पोइ स्ट्रेनर में छाणी में विझंदो मथां सादो पाणी विझंदो पाणी विझी थधियूं थियण लॻंदियूं त हिन में 2 खां 3 टेबल स्पून तव्हां कुकिंग ऑयल विझंदो ऐं हिनखे मिक्स कंदो हाणे ॾिसो हिन में ही तलो कुकिंग ऑयल विझंदो ऐं बसि हिनखे 2 मिनट पचाईंदासीं जी हाणे असां विझंदासीं बॉयल चिकन हस्बे ज़रूरत अच्छा चिकन काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे ओॾी महिल बि जेको फ्राइड चिकन हूंदो आहे उहो बि विझणु पसंदि कंदा आहिनि छा हिन में उहो कंज्यूम थी सघे हा न असल में ही छा वाइट सॉस पास्ता आहे त हिन में असां विझंदासीं बॉयल चिकन बॉयल ही करे विझणो आहे अगरि तव्हांखे स्टर फ्राई करे चिकन विझणी आहे हुन में वेजिटेबल्स जीअं असां चाइनीज़ या इटालियन ठाहींदो फ्राई करे स्पाइसिस अगरि थोरो स्पाइसी करे तव्हां पास्ता ठाहियो देन पोइ तव्हां हुन में हा पोइ चिकन खे डायरेक्ट फ्राई कबो सभु देसी तरीक़ा मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए रही आहियां अंग्रेज़ी डिशेस जा जेके देसी तरीक़ा आहिनि उहे मां सॼा पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए रही आहियां ठीकु आहे जी त ही तक़रीबन आई गेस जेसि ताईं हे सॼो हा सॼो थिकनेस न वठी वठे सही बसि वधीक थिक न करिणो हिनखे बसि ही बंदि थी वियो चलो ईअं ई गरम खाइबो अगरि तव्हां हिनखे वधीक छॾंदो ही ॼमी वेंदो हार्ड थी वेंदो सही छोकी गरम ही सर्व थींदो चीज़ विझणु चाहियो त हिन में हाफ कप चीज़ मैश करे हिनजे ज़बरदस्त तव्हांजी बेक पाउडर जी रेसिपी जेका आहे उहा तयारु थी वई आहे ऐं इन सां गॾोगॾु ॿियो असां छा ठाहे रहिया हूंदासीं ॿियो असां ठाहियूं था ड्रिंक बिस्मिल्लाह अरे मां फौरन परे थी वेंदी आहियां त किथे कम जी तरफ अच्छा हिन में जेके वेजिटेबल्स आहिनि न इहे सभु क्रंची रहणु खपनि बिल्कुलु मुंहिंजी बोड़ ठाहींदा आहियूं भाॼी ठाहींदा आहियूं अहिड़ो कुझु न हुजे ठीकु आहे क्रंच हुजणु खपे क्रंच हिन में हुजणु खपे जेको नॉर्मली असां जेके जेतिरा बि असां अंग्रेज़ी खाधा घरनि में ठाहींदा आहियूं असां नॉर्मली हुनखे पंहिंजो शक्ल ॾेई छॾींदा आहियूं बट एक्चुअली जो जेको टेक्सचर आहे उहो हे आहे सही इन खां अलावा असांजे किचन में छा हाणे असां ठाहियूं पिया करशी जामेशी जी ड्रिंक करशी जामेशीरी जी ड्रिंक तैयार थी रही आहे खीर में
जस्ट मिल्क ठाहियूं पिया खीर कशी जामेशी वारो खीर ओके थधो खीर खणी वठो आइस क्यूब्स विझी वठो उहो तव्हांजी मर्ज़ी आहे त हिकु गिलास में 3 खाइण जा चमचा पाणी में असां 4 विझंदा आहियूं लेकिन खीर में 3 टेबल स्पून काफ़ी हूंदा आहिनि बिकॉज़ खीर हुआ भी खीर में जो हुआ पंहिंजो भी हिकिड़ो टेस्ट आहे टेस्ट हूंदो आहे थिकनेस हूंदी उहो आहे चवंदा आहिनि खीर में शुगर आहे शुगर आहे असां वटि जेको खीर मिलंदो आहे माशाल्लाह ख़बर न छा छा हूंदो आहे सो करशी जामेशी जी ड्रिंक बि तयारु थी वई आहे गॾो गॾु बेक पार्लर जा पास्ता बि तयारु थी विया आहिनि इन सां गॾो गॾु सभिनी खां ज़रूरी शइ जेका इफ़्तार ऐं सहर जी हूंदी आहे विच इज़ टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी ही उहा चांहि आहे जेका तव्हांखे जंहिंजी तव्हांखे ज़रूरत सहरी में बि हूंदी आहे अगरि मूं जहिड़ा माण्हू आहियो तव्हां जेसिताईं जल्दी जल्दी तव्हां सहरी में चांहि न पियो तव्हांखे ईअं लॻंदो आहे त तव्हांजो रोज़ो कंप्लीट कोन थियो आहे ऐं इफ़्तारी में सभिनी खां पहिरीं जेका घुर्ज हूंदी आहे उहा चांहि जी हूंदी आहे त टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट जेका चांहि आहे उहा सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं उन सां गॾो गॾु असां वटि नसीम मसाला मिक्स है नसर कराची का जायका अब लाहौर में कराची का जायका अब पूरे पाकिस्तान में नसीम की निहारी सब पे भारी आ गया नसीम का कोरमा अब नहीं छोड़ना अब नहीं छोड़ना खायो ऐं नान घुरायो ऐं खायो हा पर मजबूरी आहे असांखे किचन हिन वक़्तु छॾिणो आहे न त असां अब नहीं छोड़ना असां ॿुधी छॾियो आहे थैंक यू सो मच फैसल असांजी ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ तयारु करण जे लाइ इंशाल्लाह वरी तव्हां सां सुभाणे सलाम रमज़ान जे किचन में तव्हां सां मुलाक़ात थींदी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो